बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़्फ़ा युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़्फ़न कअन्नहुम बुन्यानुम मरसूस। सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं कोन पहुतो ॿियो मथे बलगल उलाद कमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। व्यो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही। औसाफ उनजे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़बां। मौला अजह जो मदह खां हसनत जमीअ ख़िसालिही। इदरीस जी सभ खे सदा आबा अदब हिया इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद मुझे सोने हबीब दे पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुझा मेहरबान भाइरो, हमेशा जे दस्तूर मुताबिक मुहर्रम शरीफ जे 11 तारीख़ जे ॾींहं जो हिन असांजे नंढी मस्जिद शरीफ में अल्लाह जल्ल शानहू अमन वालहू जे राज़ी करण जे लाइ सुने मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सय्यद अंबिया सरवर असफिया सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व सहाबिहि व बारक व सल्लम जन जे मुहब्बत जे इज़हार जे लाइ
संदन प्यारे इंतहाई शान वारे बच्चे करबला जे शहीदन जे सरवान सरताज सरदार इमाम आली मकाम हजरत हुसैन दिल जे करार ऐं चैन जे याद में जलसो मल्हायो वेंदो आहे। अल्लाह जल जलालहू अमन वालहू असांजे हिन महफ़िल खे, हिन मजलिस खे, हिन हाज़िरीअ खे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदके शल क़बूल फरमाए। अवां काफ़ी तकलीफ़ सही पंध करे, सफ़र करे, ख़र्च करे अचो था। अवां जी मुनासिब जीअं हुजणु खपे तीअं ख़िदमत बि कान थी थिए, इंतज़ाम बि कोन्हे। बीठे बीठे अल्लाह जे ज़ात बाबरकात जो क़ुरान ऐं सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान महबूबे करीम अलैहिस्सलाम जे प्यारनि जो शान ॿुधो था। अल्लाह ताला मांखे अजर अज़ीम अता फरमाए। रब करीम अवां जे क़ल्बनि में पंहिंजे महबूब जी, महबूब जे सहाबनि जी, अहल बेतनि जी, महबूब जे कामिल उम्मती औलिया किराम जी मोहब्बत घणे में घणी पैदा करे। फितने ऐं फसाद जे हालातनि में चइनी तरफ़नि खां अहले सुन्नत वल जमाअत जे ख़िलाफ़ बाह भरी रही आहे। हिकु न, ॿ न, 5 न, 10 न, हज़ारें माण्हू मैदान में तव्हां सुन्निन जे अक़ीदे, मज़हब, ईमान खे ख़त्म करण जे लाइ, तव्हां जे अक़ीदे खे तबाह करण जे लाइ, अव्हां जे मज़हबी ग़ैरत खे रुलाइण जे लाइ हिकु न, ॿ न, करोड़ें डॉलर ख़र्च करे रहिया आहिनि। ऐं वॾा वॾा अमीर, वॾा वॾा पीर, वॾा वॾा आफीसर उहे पंहिंजूं सुन्न जमायत वारे मज़हब जूं ॻाल्हियूं छॾे उन्हनि जे पुठियां लॻी पिया आहिनि। ख़ुदा करे जो तव्हांजा असांजा अक़ीदा महफ़ूज़ रहनि। मां अर्ज़ कंदुमि उलमाए किराम जे ख़िदमत में, वाइज़ीन हज़रात जे ख़िदमत में, सरवरे कायनात जे मद्दाहन ऐं तारीफ़ करण वारनि ग़ज़ल चवण वारनि जी ख़िदमत में त मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो, महबूबे करीम जे इश्क़ ऐं मुहब्बत जे दावा करण वारो, मैदाने मुहब्बत में लहण वारो, अवां पंहिंजो तरतीब सां कमु कयो, तनज़ीम सां कमु कयो। अवां जो शेर अजायो शेर न हुजे, अवां जे शहर में अल्लाह जी तौहीद हुजे, सुहिणे रसूलुल्लाह जे रिसालत जा अनवार हुजनि, सहाबे किराम जी अदालत ऐं शान जो इज़हार हुजे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे अहल बेत अतहार जी तज़ीम हुजे। पर अहिड़ो शेर हुजे जो अव्हां जे मथां अल्लाह जे रहमती वस्कार हुजे, अल्लाह ताला जे करम ऐं महिरबानी जी वस्कार हुजे। अव्हां जो शेर तीर हुजे जेको दुश्मन जे सीने मां पार हुजे। सुठो नारो लगायो, भलो लफ़्ज़ आहे, पर आवाज़ खे एतिरो बुलंद कयो जो घटि में घटि मोरे वारनि जा पासा त वठे न, वॾे आवाज़ सां नारो हणो। मुझे हबीबे करीम रऊफ़ो रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मतीयो, अवां मस्जिद में वेठा आहियो, के मस्जिद में बीठा आहियो, के मस्जिद खां ॿाहिरां आहियो सभई मुंहिंजे सुहिणे हबीब जा उम्मती आहियो न बा? इहो अञा बि आवाज़ नंढो था कयो। महबूबे करीम जा उम्मती आहियो। तव्हां ॿुधायो जेकॾहिं कंहिंजे घर खे बाहि लॻे त अव्हां माठ करे तमाशो ॾिसंदव या विसाईंदव? सची ॻाल्हि कजो।
छो अदा मिस्कीन आ, हुन जो घर लुटिजी रहियो आ, हुन जा बच्चा परेशान थींदा, हुन जे घर जी तबाही थी रही आ। जेकॾहिं मिस्कीन जे कखनि ते अवां जी दिल तड़पे थी पई त पोइ सुहिणे मुहम्मद जे शान खे धारा लॻी रहिया आहिनि, असहाब किराम जे शान खे लुटियो पियो थो वञे, पोइ अवां जी दिल तड़पे छो नथी? ॻाल्हायो, हिते जवाब ई नथा ॾियो, हिते तव्हांजो जज़्बो ठरी थो वञे, हिते तव्हां में थधाए थी अचे। मुंहिंजे सुहिणे हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतीयो, मूं तव्हांजे साम्हूं जेका क़ुरान करीम जी आयत सगुरी पढ़ी आहे, इन आयत जे मुतालिक़ अर्ज़ करण जो इरादो आहे। ही मां सिर्फ़ इन जे करे तव्हांखे अर्ज़ पियो कयां त अवां सुस्ती छॾण वारा छो, काहली ख़तम कयो, महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दीन खे मज़बूतीअ सां वठो, अक़ीदे ईमान खे मुस्तहकम तरीक़े सां वठो, यकीन कामिल रखे करे अल्लाह ताला जे बानन अहले सुन्नत जमाअत जे अक़ीदन खे समझो त असांजो अक़ीदो छा आहे, असांजो ईमान छा आहे। सवेर जुमे जी नमाज़ ते ख़ुतबो पे हलियो, ॿुधो बाबा ताजा त ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां जवाब ॾिजो। हाफ़िज़ साहिब ख़ुतबो पढ़ियो, ख़ुतबो त माशाअल्लाह ॾाढे सुर सुठे सां पढ़ियईं, पर लफ़्ज़ ख़ुतबे में कहिड़ा आया तन ते तव्हां गौर कोन कयो। लफ़्ज़ात इमाम जा बचरा पाणी अल्लाह सिकी मुआ, ये लफ़्ज़ हुया, ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो। अरे इमाम जे बचरनि खे जेके करबला में विया तन खे तहीं मुआ चवंदो या शहीद चवंदो? ॻाल्हायो त सही। पोइ शहीदनि खे हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ मुआ चवनि क़ुरान मोकल ॾे थो, ॾाढा त ॻाल्हायो। पोइ तव्हांखे केरु सम्झाए? जॾहिं तव्हांजो ख़ुतबो सही नथो पढ़ियो वञे, तव्हांखे अक़ीदे जी ख़बर बि अहिड़ी पवंदी न, तव्हांखे अक़ीदे जो पतो बि अहिड़ो पवंदो। ॿिया लफ़्ज़ कहिड़ा त इमाम हुसैन रड़ कई, केॾी इमाम साईं जी शान जी बेहयाई ऐं बेअदबी आहे। इमाम हुसैन रड़ियूं कंदो, ॾाढा त जवाब ॾे, ॾाढा त जवाब ॾे। पोइ उन महिल न थिए पुछो, उते रही कंधे पिया हयो, केरु तव्हांखे सम्झाए? वाहिद इलाज, वाहिद इलाज, वाहिद इलाज सुनियो इहो आहे, तव्हां पंहिंजे बच्चनि खे दीन जे इल्म जो चोटी जो आलिम बनायो। ख़ुतबे पढ़ण वारो ख़ुतबो पढ़े तो ख़बर कान थी पए त मां छा पियो चवां, ख़ुतबे में कहिड़ा लफ़्ज़ पियो ॻाल्हायां, पढ़े ख़ुतबो थो ऐं हले अल्लाह जे क़ुरान जो इनकार पियो। इमाम जा बचरा सिकी मुआ, इमाम जा बच्चा जेके करबला में रब करीम ॾे विया उहे मुआ न आहिनि, उहे उन वक़्त बि ज़िंदा, हाणे बि ज़िंदा आहिनि, क़यामत ताईं ज़िंदा आहिनि। मस्जिदनि में जेके ख़ुतबा पढ़ो था, ओ ख़ुतबे पढ़ण वारो कॾहिं टाइम कढो, कॾहिं को वक़्त कढो, कंहिं सुठे आलिम वटि हली वञो, उन खां पुछो त सही छा पढ़ूं छा न पढ़ूं। मुंहिंजा भाउ दर्द घणा, ॻाल्हियूं घणियूं, इते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे टाइम पूरो थी वेंदो। अचो त मां पंहिंजे मौज़ूअ ते तव्हांखे कुझु अर्ज़ करे ॿुधाईंदो हलां। सभई मुहबत ऐं शौक़ सां आया आहियो, मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतीयो, असां सभु ईमान वारा आहियूं। अबा हाओ छा आहियूं? ॻाल्हायो, ईमान वारा। ईमान वारनि जे लाइ क़ुरान करीम जो फ़ैसिलो कहिड़ो आहे? अल्लाह ताला फरमाए थो, वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जेके ईमान वारा आहिनि, जिन खे मूं अल्लाह ताला ईमान जी दौलत ॾिनी आहे, उन्हनि खे वधि में वधि, ज़्यादा में ज़्यादा, सख़्त में सख़्त मुहबत मूं रब करीम जी हूंदी आहे। कंहिंजी मुहबत? वॾे आवाज़ सां था ॻाल्हायो, ॾाढा त जवाब ॾियो। कंहिंजी मुहबत?
ये तरह शेर पढ़िया हिकिड़ो बि अल्लाह जे शान में शेर पढ़ियो छो आलिम तकरीर थो करे हाफ़िज़ साहब तकरीर कई त पहिरीं छा पढ़ी अल्हम्दुलिल्लाह है छा पढ़ी बा सब सारा कंहिंजे लाइ ॾाढा जवाब ॾियो मूं गुनहगार पढ़ियो पढ़ियुमि अल्हम्दुलिल्लाह कंहिं ॿिए आलिम खे पढ़ंदो अल्हम्दुलिल्लाह अवां जो हेतिरा शेर पढ़ी विया त न अल्लाह जे शान में तव्हां शेर पढ़ियो हिकु फ़क़ीर मदीने वारे साईं जे शान में शेर पढ़ियो तरतीब या हुजणु खपे जेतिरा गज़ली अचनि नात ख़ान अचनि अव्वल रब जे हमद में पोइ मदीने वारे साईं जे शान में पोइ सहाबा किराम जे तारीफ़ में पोइ मुंहिंजे सुहिणे मुहम्मद घोट जे बचड़नि जे शान में त ख़बर पए त सुन्नत जो जलसो आहे जिते खुदा जी तौहीद बि हलंदी आहे मुस्तफ़ा जो शान बि हलंदो आहे असहाब जी तारीफ़ बि हलंदी आहे त मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सार जी तारीफ़ बि हलंदी आहे ये तरतीबूं रखो तनज़ीमूं रखो जलसे करण में हलान करण में हर शइ सहन में रखणी आहे त असांजो अक़ीदो छा आहे असांजो ईमान छा आहे असांखे कीअं प्रोग्राम हलाइणो आहे मुंहिंजा दोस्त असां सभिनी जी मुहबत कंहिंसां आहे ॾाढा ॻाल्हायो कंहिंसां वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह जेके ईमान वारा आहिनि जंहिंखे अल्लाह ताला ईमान जी दौलत ॾिनी आहे ईमान जो खज़ानो ॾिनो आहे ईमान जी नेमत ॾिनी आहे उन जी वधि में वधि मुहबत कंहिंसां आहे ॾाढा चओ कंहिंसां आहे भला सभई मिली जुली ज़िक्र कयो अल्लाह 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 वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां जोश सां रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद हेॾे निहारियो बा वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह जन जो ईमान कामिल आहे जंहिंखे अल्लाह ताला ईमान जी दौलत ॾिनी आहे ईमान जी नेमत ॾिनी आहे रब करीम फरमाए थो उन जी वधि में वधि मुहबत मूं अल्लाह सां आहे कंहिंसां आहे उन जो सबूत शफ़ी मंद मां चवां थो मूंखे रब जी मुहबत आहे मुनवर चए थो मूंखे मुहबत आहे ॿियो चए थो मूंखे मुहबत आहे पर मुहबत जो सबूत कहिड़ो आहे तवजो ॾिजो ज़रा गौर सां मुहबत जो सबूत वक़्त ते मिलंदो आहे ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं मैदान हूंदो आहे जॾहिं मैदान में इंसान ईंदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे त अल्लाह ताला जी मुहबत कीअं आहे ऐं छा खे रब करीम जी मुहबत चइबो आहे सैयदना अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा असदुल्लाहिल गालिब इब्ने अबी तालिब करमल्लाह वजहल करीम तो सुभान अल्लाह हजरत अलीउल मुर्तज़ा जंहिंजो लक़ब आहे रब जो शेर कंहिंजो शेर वॾे आवाज़ सां ॻाल्हायो रब जो शेर हिकिड़ी जंग जे मैदान में आयो कई काफ़िर बि हुया कई मुसलमान बि हुया पर तॾहिं बम कोन आया जो खणी छॾ त नंढा वॾा मरी वञनि मुड़ुस जे साम्हूं ईंदो हो तलवार हलंदी हुई मुड़ुस जी भाड़ीअ जी ख़बर पवंदी हुई दिलेर जी कमज़ोर जो पतो पवंदो हो हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला दुश्मन जे मुक़ाबले में आयो आहे मुक़ाबिलो कंदे हज़रत अलीउल मुर्तज़ा जी ज़ाते गिरामी उन दुश्मन खे दसियो आहे दुश्मन खे जागो था कंहिंखे दुश्मन खे कंहिं दसियो वाह वाह शेर खुदा हज़रत अली जे शान में बि शेर ॿुधायव ॿुधंदव दिलि ठरंदव ख़ुशि थींदव सलात मुंहिंजे मुस्तफ़ा ते पढ़ो थो ॿुधायां
सुने अली अल मुर्तजा शेरे खुदा जे शान में एक अल्लाह जे बाने बयान फरमायो जो चिरागे हिदायत वजूदे अली है। आजा सुभान अल्लाह कौन था चो या सुभान अल्लाह था चो जन को वडे तमाम थो आ गाल्हाए न सघंदो आ सुन्नी इहो आवाज तो करी वडे आवाज सां सुभान अल्लाह चा। हाँ चिरागे हिदायत वजूदे अली है मोहम्मद के जलवे हैं रूवे अली में महबूब जे नूरती तजल्लियात हजरत अली जे मुंह में नजर ईंदी चओ सुभान अल्लाह। वाह वाह मुझा सुहना अली चिरागे हिदायत वजूदे अली है मोहम्मद के जलवे हैं रूवे अली में निज़ारे हसी सी रते मुस्तफा के नजर खूब आते हैं खूवे अली में। अक्ते साथो चढ़े तवज्जो दे शेर बाहे अकीदत इजहार बाहे सच्ची गाल बाहे ऐं ॾाढी प्यारी गाल हा तो शिगिफ्त न क्यों दिल हो जिक्र अली से मुअत्तर न क्यों जा हो फिक्र अली से फिक्र अली से अकीदत नहीं ये बलक है हकीकत मोहम्मद की खुशबू है बूए अली में। आज यार मुझे अली साईं जे न भरमा लॻई त उनखे सुहिणे मोहम्मद जी खुशबू पई अचे जे तो ही मारोगी अकीदत बयान कोन थो कयां पर हकीकत थो बयान कयां चओ सुभान अल्लाह। अॻिते छा बयान कई अल्लाह जे बाने शाइरी ॿेड़ी हुजे अरे मुंहिंजा दिल बर सिंधी शाइर कोन छॾींदोसां उहा चए त बूथो कुटींदीसां ये चए त थुकूं पातरान पर हुजां तुंहिंजे पेरनि में अरे बुढ़ी मर गैरत खे विकिणी फटो कई मुसलमान शाइरिया त हीअ जंहिंजे लफ़्ज़ लफ़्ज़ दिल ठारी पई वाग मदीने जे वरी पए वरी इहो साॻियो ॿुधो पोइ ॿियो ॿुधायां शिगिफ्तान क्यों दिल हो जिक्र अली से सुभान अल्लाह मुअत्तर न क्यों जा हो फिक्र अली से फिक्र अली से एरा अकीदत नहीं ये बलक है हकीकत मोहम्मद की खुशबू है बूए अली में। वाह सुन्नी वाह ॾिस सुन्नीयत जो इज़हार तारीफ़ बि करे पियो अक़ीदत खे बि ज़ाहिर कंदो थो हले तई छा चवंदा आहियो अक़ीदो छा ख़लीफ़ा था ख़लीफ़ा था ॿुध अल्लाह जे बाने जी ॿोली चए थो है सिद्दीक़ मज़हर जो सिद्दीक़ नबी के तो फारूक उस्मान हिल्मो हया के मोहम्मद की हिकमत के चिश्मे है जारी खुदा की कसम गुफ्तगूए अली में। महबूब ॻाल्हाए त अली निहारे वेठो अली ॻाल्हाए त मुस्तफ़ा निहारे वेठो छो त मुस्तफ़ा जी ज़बान अलीअ जी ज़बान आहे अलीअ जी ज़बान मुहम्मद जी ज़बान आहे। सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा जंग जे मैदान में आयो आहे दुश्मन जो मुक़ाबिलो कंदे कंदे शेर खुदा दुश्मन खे दसियो आहे
केर आयो आहे? तलवार हथ में खणी हज़रत अली से मथां तलवार हणजे रखी आहे, कुहण जो इरादो थो करे। तव्हांखे ख़बर कीअं पई अल्लाह जी मोहब्बत छा थींदी आहे? दसियल दुश्मन गोदन जे हेठां किरियो पियो आहे। हज़रत अली मुर्तज़ा तलवार वहाइण वारो आहे, हुनखे कुहण वारो आहे त दुश्मन बेअदबी करे पंहिंजे वात जो पाणी अलीअ ॾे उछलायो। शेरे ख़ुदा न ॾे निहारे तलवार परे करे परे थी बीही रहियो आहे। चएथो वञ तोखे माफ़ी आहे। चईसी मूंखे कीअं थो माफ़ी ॾे? साईं फरमाया मूं तोखे नफ़्स जे करे कोन थिए कोठो, मूं तोखे कावर जे करे कोन थिए कोठो, मूं तोखे ज़ाती राह जे करे कोन थिए कोठो, मूं तोखे अल्लाह जे मोहब्बत में अल्लाह जे दीन जो दुश्मन समझी थे कोठो। हाणे तो पंहिंजी थुक उछलाई आहे। हाणे जी मां तोखे कुहां त नफ़्स जे करे कुहां, कावर जे करे कुहां, गुस्से जे करे कुहां। अलीअ खे रब सां मोहब्बत आहे, नफ़्स जी कावर जी ॻाल्हि अलीअ वटि आहे कान का। वञ तोखे माफ़ी आहे। गोदन जे हेठां दसियो पियो आहे तलवार शेर ख़ुदा जे हथ में आहे। जे कुहे त को मसइलो ई कोन्हे, कुहे त को मसइलो ई छो? थधो जवाब थोरी थकिजी पियो आहीं, लागी जी तकीर त मां पियो कयां, तोखे छा थो थिए? सुहिणे हबीब जा उम्मती आओ। हज़रत अली मुर्तज़ा छॾियो आहे, दुश्मन परे बीही रहियो आहे, तलवार खां बची वियो आहे, शेर ख़ुदा जे वार खां बची वियो आहे, अल्लाह जे प्यारे जे कुहण खां बची वियो आहे, परे बीही रहियो। हज़रत अली फरमायो थो वञ। वाह वाह, चाहे थो वञ त अर्ज़ थो करे दिल भर, हूं तलवार सां मुंहिंजे जान खे कुही हा, पर कुर्ब सां मुंहिंजे दिल खे कुही छॾियो अथई। हाणे वञण वारो न आहियां, भॼण वारो न आहियां, तुंहिंजे दामन खे छॾण वारो न आहियां, कुसी वञा हा त बि न मुड़ा हा, पर तुंहिंजे कुर्ब अल्लाह जे मोहब्बत खे ॾिसी मां ईमान थो आहियां। मूंखे कलमूं पढ़ाए त मां बि तो वांगुरु मिठे मुहम्मद करीम जो उम्मती थी पवां। कलमूं पढ़ी मुझे सुहिणे अलीअ ते जे हथ ते बेअत करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती बणियो आहे। दोस्तो ही आहे अल्लाह जी मोहब्बत। कंहिंजी ॾाढा ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां ॻाल्हायो कंहिंजी। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जिनखे मूं ईमान ॾिनो आहे, जिनखे मूं ईमान जी दौलत ॾिनी आहे, जिनखे मूं अल्लाह ताला कमाल अता फरमायो आहे, उन्हनि खे वधीक मोहब्बत अल्लाह जी आहे। कंहिंजी आहे? हलो साईं कहो, अल्लाह जी मोहब्बत हर ईमान वारे जो फर्ज़ आहे। जो हर ईमान वारे जो, ॾाढा त हर ईमान वारे जो। ऐं इहा ई मोहब्बत न हुजण जे करे तूं निमाज़ खां कामयाब बि उही आहे न ॻाल्हायो, जन सां अल्लाह ताला मोहब्बत जो ऐलान करे। मौला बख्श फ़कीर रब ऐलान करे त मुंहिंजी मोहब्बत आहे साहब अल्लाह दो थई। मां चवां ईंदो अला कोन, अल्लाह जी ज़ात बाबरकात बांधणो, जंहिंजे मोहब्बत जो ख़ुदि ख़ुदा थो ऐलान करे। ॿुधायो त हे वॾे शान वारा आहिनि या न? खुली ॻाल्हाइजो। ही तव्हांखे गर्मी लगी आहे, कपिड़ा त हणो, रब कंदो तव्हांजा ॿई जहान सुहिणा सुठा थी वेंदा, आबाद थी वेंदा। सभई मुंहिंजे हबीब जे सदके शाद हूंदो, ख़ुशि हूंदो। मुंहिंजे हबीब जा उम्मतियो उहे केर आहिनि जन सां अल्लाह जे ज़ात मोहब्बत जो ऐलान फरमाया। वाह मुंहिंजा मालिक, इहा ई आयत सॻोरी जेका मूं अवां जेका पढ़ी, इन आयत में अल्लाह ताला ॿुधायो त मुंहिंजी मोहब्बत कहिड़नि ॿारनि सां आहे।
अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह युहिब्बुल्लज़ीना युक़ातिलूना फ़ी सबीलिही सफ़ा। मूं रब करीम जी उन्हनि सां मुहबत आहे जेके मुंहिंजे राह में लड़ंदा आहिनि, मुंहिंजे दीन लाइ जंगियूं कंदा आहिनि, मुंहिंजे पैगाम जे लाइ हक़ जे ॿुधाइण जे लाइ मैदान में ईंदा आहिनि, दुश्मन जे मुक़ाबले में बीहंदा आहिनि। पोइ साम्हूं तलवार हूंदियूं आहिनि, साम्हूं नेज़ा हूंदा आहिनि, साम्हूं खंजर हूंदा आहिनि, साम्हूं ताक़त हूंदी आहे, वॾियूं वॾियूं कुवतूं साम्हूं ईंदियूं अथनि, पर कअन्नहुम बुनियानुम मरसूस। उहे अहिड़ा त थी बीहंदा आहिनि ॼण भितियूं बीही वेंदियूं आहिनि जंहिंजे सीहे में जंहिंजे पार में सीहो पटायल हूंदो आहे। दुनिया जो जबल पोइते हटे त मुमकिन हुजे, पर मूं रब जी ज़ात बरकात बाना पोइते न हटंदा आहिनि, पोइते न थींदा आहिनि, गुसंदा पर गुसंदा न। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ कर या अलील मुर्तज़ा। गुस्संदा पर गुस्संदा, जवाब जरा ध्यान दे, गुस्संदा पर गुस्संदा न, खटंदा पर हटंदा न, खटंदा पर केर युक़ातिलून फ़ी सबीलिही, जेके मुंहिंजे वाट में मुंहिंजे राज़ी करण जे लाइ लड़ंदा, मुंहिंजे वाट में अला मुंहिंजे बनीअ तां विढ़ी तासीं, दुकान तां फॾो थी पियो आहे, मकादे तां झेरो थी पियो आहे, ठीके तां वेड़ थी पई आहे, ॿी कंहिं ॻाल्हि तां झेरो थी पियो आहे, इहो मामिलो जुदा आहे, इन में बि हक़ ना हक़ जो अल्लाह वटि फ़ैसिलो त आहे। पर रफ़ा में चई ही मुंहिंजो शान उन्हनि खे थो अता थिए, ही मुंहिंजे मुहबत जो जेको ताज उन्हनि खे थो ढकायो वञे, जेके मुंहिंजे वाट में मुंहिंजे दीन लाइ मुंहिंजे पैगाम लाइ लड़ंदा आहिनि विढ़ंदा आहिनि, कअन्नहुम बुनियानुम मरसूस, बीहंदा आहिनि त ॼण भितियूं बीही वियूं आहिनि, पोइते हटंदा असल न ज़रा ज़रा थींदा, पोइते न हटंदा, पोइते छा लाइ लड़ंदा? रब जे दीन लाइ। जवाब ॾियता छा जे लाइ? रब जे दीन जे लाइ। सलात मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ पर बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वॾो आवाज़ कयो, केतिरा दोस्त वेठा आहियो, वॾे आवाज़ सां पढ़ो। खुदा जे राह में लड़ाई कंदा, अल्लाह जे दीन जे लाइ लड़ंदा, रब जे वाट में क़िताल कंदा, झेड़ा कंदा, उहे पंहिंजे सिर जो सौदो कंदा, सिर जी बाज़ी लॻाईंदा, रब खे राज़ी बनाईंदा। हाणे यादि रखो थोरी वज़ाहत, हिकिड़ी लड़ाई आहे काफ़िर सां, कंहिंसां मुंहिंजा भाउ? जेको बुतनि जो पुॼारी आहे, ईसाई आहे, यहूदी आहे, मुशरिक आहे या ॿिए कंहिं दीन ते हुआ, इहा लड़ाई साब जिहाद आहे। इहा लड़ाई ॻाल्हायो, जिहाद नथो चवण अचेव छा? उबतो सुबतो में चओ त सही न कुझु। हिकिड़े मौली साहब तकरीर करे घुरी दुआ, मौला मुंहिंजे ऐं सारी जमात जे गुनाहनि खां दरगुज़र फरमाए। माना माफ़ कर, दरगुज़र चइबो आहे, माफ़ कर। पर अॼु थी वियो आहे कापीअ जो शौक़ु, जीअं हाजी यार मां दुआ घुरे मां बि अहिड़ी घुरां, सो वरी मूं जहिड़ो को चाढ़ो, इहे मिड़े पटको मथे ते हेॾो कुल ख़ैर, उन बि दुआ कई, मुंहिंजा मौला। हाणे चई त हुन वारी दुआ घुरां, मुंहिंजा मौला मूंखे सारी जमायत खे दर बदर फरमा। काॾे दर गुज़र, काॾे दर बदर, ऐं जमायत वरी तो जहिड़ी, हू पियो चए दर बदर फरमा, हू पियो चवनि आमीन अल्लाह आमीन। मुंहिंजा मौला पैर खुपई न, अल्लाह ईअं न कयो, कुझु सम्झो, कुझु सोचे, पोइ मुंहिंजा भाउ जवाब ॾींदा कयो। अल्लाह जे राह में छा कंदा? जिहाद, जिहाद, जिहाल न,
जिहाद बि न जिहाद कंदा ऐं जॾहिं बीहंदा मैदान में कअन्नहुम बुनियानुम मरसूस त ईअं बीही वेंदा ॼण भितियूं बीही वयूं आहिनि। हिकिड़ो आहे काफ़िरनि सां लड़ाई करण, जिहाद करण, वेढ़ करण, मुक़ाबिलो करण, जागो था। ऐं ॿियो वरी काफ़िर कोन्हे, ज़बान ते कलमो आहे, क़ुरान पाक बि हथ में आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे लाइ इहे बि कोन थे तरफ़ कोन्हे, पर हुन जा अमल ख़राब आहिनि। हेॾे निहारियो, हुन जो किरदार ख़राब आहे, हुन जी गुफ़्तार ख़राब आहे, हुन जो कौल फ़इल ख़राब आहे, हुन जो बोल ख़राब आहे। अल्लाह जे ज़ात बरकात बानो उन सां बि जिहाद करणो आहे। असां तव्हां वटि रवाज थी वियो आहे, म्या तुंहिंजो छा, जे ज़िना थो करे त तुंहिंजो छा, जे शराब थो पीए त तुंहिंजो छा, जे कुत्ता थो वेड़ाए कुकर थो वेड़ाए त तुंहिंजो छा, जे VCR थो ॾिसे त तुंहिंजो छा। इहो तुंहिंजो छा चवण मोमिन जो शान नाहे, ईमान वारे जो शान नाहे। मुस्तफ़ा फरमाए थो रब ताक़त ॾी त ज़ोरी बंदि करार, जे ताक़त वधी नथी ज़बान सां झल, अञा बि न थई त दिलि सां बुरो सम्झ, पर ईअं न चओ त तुंहिंजो छा मुंहिंजो छा। जेकॾहिं ईअं चइजे हा त पोइ सैयदना हुसैन बि चए हा त मुंहिंजो छा, उहो बि चए हा त मुंहिंजो छा। मां छो मैदान में वञा। हाणे जेकॾहिं शाह साहब सैयद सबोरा मुरीदनि खे कुटियो लुटियो घर वेठा आहिनि त इमाम हुसैन जा मुरीद कोन हा छा, उन खे बि मुरीद खोड़ हा वेही रहनि हा, पिया खाइनि हा, पिया पियनि हा, पिया पेरनि खे चुमी ॾियनि हा, पिया हथनि खे मिठियूं ॾियनि हा, पर हुसैन मुहम्मद मुस्तफ़ा जो दिली बच्चो आहे। हुसैन जो रत मुहम्मदी रत आहे, हुसैन जी रग मुस्तफ़ा जी रग आहे, हुसैन जो कोल मुस्तफ़ा जो कोल आहे, हुसैन जो बोल मुस्तफ़ा जो बोल आहे। हुसैन चोजे मुंहिंजे नाने मुहम्मद करीम वेही न रहिया आहिनि, कॾहिं उहद में, कॾहिं बदर में, कॾहिं ताफ में, कॾहिं हुनैन में। मुंहिंजे आका पैगाम पहुचायो आहे त मां हुसैन कुसी वञा, कुर्बान थी वञा, शहीद थी वञा, जान वञे त क़बूल आहे, पर राज़ी कबो उहो जंहिंजो नालो मिठो मुहम्मद रसूल आहे। अल्लाह अकबर। तव्हां जाहिल आहियो, तव्हांखे कहिड़ी ख़बर है। हिते मुछूं कुझूं करे था घर में अची वेहनि, हीअ असांजो ॾाॾाणो पीर आहे, हीअ असांजो अबाणो पीर आहे। अरे पीर सभिनी जो आहे त मिठो मुहम्मद करीम आहे, जे न त उहो पीर आहे जंहिंखे शरीयत ते अमल आहे, जंहिंखे मुहम्मदी दीन जो दर्द आहे, जंहिंजा अखियुनि मां ॻोढ़ा फहंदा रहनि ऐं गुनाह ढहंदा रहनि। सुञ करे छॾी थे सुन्नी, कुकर बि तुंहिंजा, छेला बि तुंहिंजा, ढगा बि तुंहिंजा, चांवर बि तुंहिंजा, गह बि तुंहिंजो, ऐं गारियूं उन्हनि खे थियूं मिलनि जंहिंजो तूं मुरीद सॾाईंदो आहीं। को गौसे आज़म खे गारियूं पियो ॾे, को सिद्दीक़ सोने खे गारियूं पियो ॾे, को फारूक आज़म खे गारियूं पियो ॾे, को उस्मान गनी खे गारियूं पियो ॾे, को अली मुर्तज़ा खे घटि वधि पियो ॻाल्हाए, को मोमिननि जे मां आयशा सिद्दीक़ा खे पियो घटि वधि ॻाल्हाए, ऐं तोखे शर्म नथो अचे जो कंधु हेठि करे पातोड़ा भतनि जा वञी थो खाईं। यो भत क़यामत ते ॾिहाड़े निर्घट में फासंदी। रब चवंदो सोक चख त ख़बर पए, भत ते न मर, ईमान कामिल रख, मज़हबी अहमियत रख, पंहिंजो पाण त पले वेह त मां मुहम्मद आका जो सचो उम्मती आहियां, मां मुस्तफ़ा जो सुन्नी उम्मती आहियां, मां रसूलुल्लाह जे ग़ुलामनि जो ग़ुलाम आहियां, मां मुहम्मद घोट जे प्यारनि जे प्यारो आहियां। अल्लाह जे बाने सैयदना इमाम हुसैन सुहरे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माठ करे विहण न आई, वेही रहिया। मुंहिंजो छा तुंहिंजो छा,
नजरा बच्चा छो वठां, पंहिंजा नग पाक ॿाहिरि छो कढी वञा, सफ़र में छाजी ला हला, निमाज़ूं न पढ़नि त न पढ़नि, शराब पियनि था त पिया पियनि, ज़िना कनि था त पिया कनि, वेरान दुनिया थिए थी पई थिए। पर हुसैन फरमायो इहो मूं हुसैन जो शान न आहे, इहो मुंहिंजो ॾाज न आहे, इहा मूं सां मुनासिब न आहे जो मां माठ करे वेही रहां। हज़रत ख़्वाजा अजमेरी ख़ुदा जे प्यारे वली फरमायो त हुसैन छा सोचियो हो? शाह हस्त हुसैन, ॾाढा ॻाल्हायो, शाह बि हुसैन, बादशाह हस्त हुसैन, बादशाह बि दीनस्त हुसैन, दीन पनाह हस्त हुसैन, दीन बि हुसैन, दीन जी पनाह बि दीन जी, ॾाढा ॻाल्हि दीन जी। ऐं हाणे अरे मां मुर्शिद थो चवां त भंग पीर, इहो मुर्शिद आहे, खिलो न पर रो रो, इहो मुर्शिद आहे तुंहिंजो। मां थो चवां त भंग पीउ, मां थो चवां त ऊंधो थी, मां थो चवां त नांगो थी, मां थो चवां त हीअं थी। तूं चईस त जे मुहम्मद जो बच्चो आहीं त मुस्तफ़ा ईअं छो न चयो? जे नबीअ जो औलाद है त नबीअ ये छो न चयो? जे अलीअ जो औलाद है त अलीअ ये छो न चयो? हुसैन जो औलाद है त हुसैन ये छो न चयो? हसन जो बच्चो है त हसन ये छो न चयो? खातून जन्नत जे खीर जी पैदाश है त उन्हें ये छो न चयो? तुंहिंजी वात मुंडियल आहे, तुंहिंजी ज़बान ॿधल आहे, तोखे मज़हबी गैरत कान्हे का, ईमान कटिजी वियो आहे। अरे मुहम्मद मुस्तफ़ा जे बचड़े करबला जे शहीदनि जे सरदार फरमायो यज़ीद खे कीअं मञण ॾियां? मञीदुसि त कोन, पर ॿियनि खे बि चवंदुसि त न, अचो मैदान मलहाब, जे खटियोसीं त गाज़ी आहियूं, जे वियासीं त शहीद आहियूं। सलाह से मुझे हबीब ते वॾे आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वॾो आवाज़ कयो, वॾे आवाज़ सां पढ़ो, बुलंद आवाज़। हजरत इमाम हुसैन चयो सुभान अल्लाह। मां वहां जे अॻियां हज़रत हुसैन जो शान अर्ज़ कंदुसि, मनाक़िब अर्ज़ कंदुसि, शहादत जे लाइ अर्ज़ कंदुसि, पर अव्हां खे रुॻी रारण जी पसंदि मां न कंदुसि। अव्हां खे मज़हब सिखणो आहे, मज़हबी गैरत रखणी आहे असां तव्हांखे। असांखे असां विढ़ूं छा, जरूरी पाण रोके वेही रह, सुन्नी तूं रुॻी पाण झले वेही रह, ते सभु तुंहिंजे दर ते धिका खाईंदा। पर तूं ठरको त ॿुधी कप गीर जो त एॾो थो तुंहिंजो रूह छिॿी खाए जो चई त हिन कप गीर खां अॻु में मां वञी टुॿी हणां। पोइ ईअं ई थींदो न, ईअं ई थींदो, ॿियो छा थींदो? हज़रत इमाम अली मकाम सैयदना हुसैन चयो सुभान अल्लाह। केॾो शान आहे, केॾो शान आहे। कहां से लाऊं मैं ऐसी ज़बान इमाम हुसैन, कहां से लाऊं मैं। सुभान अल्लाह। शेर त ॿुधो, सुन्नी बि शान ॻाए ऐं पिटके वारो बि ॻाए, छा केॾां वञा, मौज़ू रहिजी थो वञे। शान सुन्नी ॻाए, सुन्नी ॿुधाए, सुन्नी बयान करे। कहां से लाऊं मैं ऐसी ज़बान इमाम हुसैन, तेरी सिफात करे जो बयां इमाम हुसैन, तेरी सिफात करे जो। अॻिते छा थो चए मिठल, तुंहिंजा बि शेर आहिनि, मुंहिंजा बि ॿुध। सुभान अल्लाह। राजा जो सुभान अल्लाह। तूं मां छा कयांसि मिठा, मां छोड़ियांसि? बिस्मिल्लाह। हाँ, सलाह से ही पढ़ो, नाम सल्ले अला सय्यिदना
व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। फरीब उठो, कहां से लाऊं मैं ऐसी ज़िबा इमाम हुसैन तेरी सिफात करे जो बयां इमाम हुसैन तेरी सिफात करे जो। अॻिते छा थो अचे ताजमहल? अल्लाह खुदा के लुत्फ़ का फैज़ नबी का मरकज़ है वो करबला में तेरा आस्था इमाम हुसैन। कहाँ से लाऊं मैं सीज़बा इमाम हुसैन, कहाँ से लाऊं मैं सी मुझो जिंदा हुसैन मुझो तुझो ना आहे छा? तू भी चओ त मुझो हथ मथे खणी चओ त मुझो तुझो हर सुन्नीअ जो बच्चे जो ॿार जो नंढे जो वॾे जो पोढ़े जो पके जो। अरे असां जहरनि जो त हुसैन आ पर क़बर में सुतल जो बि हुसैन आ। कदे हली उस करबला में वाह वाह परे खाई निहारे बेख्तियार रखन मां लुढ़क वही पवन। खुदा के लुत्फ़ का फैज़ नबी का मरकज़ है वो करबला में तेरा आस्था इमाम हुसैन। कहाँ से लाऊं मैं सीज़बा इमाम हुसैन तेरी सिफात करे जो बयां इमाम हुसैन तेरी सिफात करे जो। वाह वाह मुझा दिल बर हुसैन। कहिड़े महीने में जाओ हो? मुंहिंजी बच्ची ॾाढी हुई ॿुधाईंदे ॿुधाईंदे मां अॼु यादि कर शोबान में। ॾाढा जवाब ॾियो कहिड़े महीने में? शोबान महीने में जाओ। हजरत हुसैन शोबान में जाओ। इमाम हसन सुहिणो रमज़ान जे 15 तारीख़ अॻु में जाओ। हिक ॿिए जे पुठियां ॿाहिरि आया हल मुंहिंजे हबीब जा उम्मतीओ। हजरत खातून जन्नत के पुत्र घणा हा? वाह सही जवाब आहे। घणा हा? वॾो आवाज़ ॾियो। हिकिड़ो हजरत इमाम हसन, ॿियो सुहिणो, टियों मोहसिन। टियों नालो छा हो? मोहसिन। भला खातून जन्नत के न्याणियूं घणियूं हुयूं? होए वो तो नबी से खातून जन्नत के घणियूं हूं। वाह वाह मुझा याद जी जा पक्का। खिलो न खिलण जी ॻाल्हि असल न कयो। शान हुसैन जो जलसो आहे। खिल ते कंट्रोल कयो, तबियत ते कंट्रोल कयो। हे खिल जी जाइ न सबक पढ़ाइण जी ॻाल्हि आहे। अबा इमाम हसन हुसैन ब मशहूर भाइर आहिनि। टियों नंढे हूंदे ई रब करीम घुरायो हो हजरत मोहसिन। भला खातून जन्नत के न्याणियूं घणियूं हूं? ब ॻाल्हाए घणियूं साईं? हिक जो नालो हजरत ज़ैनब, हिक जो नालो हजरत अम्मा। खातून जन्नत पंहिंजे भेनरुनि जा नाला पंहिंजे न्याणियुनि ते रखिया हा। पंहिंजे भेनरुनि जा नाला पंहिंजे न्याणियुनि ते रखिया हा। हिक जो नालो ज़ैनब, ॿिए जो नालो उम्मे कलसूम। सही लफ़्ज़ आहे कुलसुम, वाह बि कोन्हे पर आम चयो थो वञे। हाणे हज़रत ज़ैनब कंहिंखे मिली? हज़रत अली साईं जी न्याणी हाजी यार मोहम्मद हज़रत ज़ैनब सां कंहिंखे मिली? हज़रत अब्दुल्लाह बिन जाफर तैयार रसूल अकरम
नूरे मुजस्सम सय्यदे फ़ख्र औलादे आदम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात उम्मतियो नबी पाक अलैहि सलाम जी ज़ात बरकात प्यारे अली जुल मुर्तज़ा जो भाउ हो हज़रत जाफ़र नालोस तैयार सदींदा हा तोए सां लिखबो तैयार तैयार जी माना उॾामंदड़ हवाई जहाज खे बि तैयार अरब चवंदा हल ही तैयार माना उॾामंदड़ इन ते हो नालो छो पइजी वियो हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा एक जंग में शहीद थी हो आओ चतो ही पाम फरमायो वालेकुम सलाम क्या फरमायो साईं चो जाए कान्हे का के दादू खां के किथां खां पूरी सिंध थी अचे तो आको तो मस्जिद वडी थी पई आमीन दा ध्यान था जो कस भी लगी हज़रत नबी पाक जे प्यारे जाफर सुहणे रबी अल्लाह ताला ने जो बई बाहों शहीद थी जंग में नबी से बैठा हा औ चित पान फरमाई था त वालेकुम सलाम हज़रत अली जुल मुर्तज़ा शेर खुदा जो भावा जाफर से असहाबी सगोरा बैठा हा पुछन था हबीब कंखे पा जवाब दियो नबी से कंखे दा जवाब दियो पान फरमाया जन्नत में किथे अदा तवज्जो कजो तवज्जो कजो गौर सां ॿुधजो फरमायो त जन्नत में मुंहिंजो सोट अलीअ जो भाउ जाफर मलाइकनि सां गॾो ॾामी रहियो आहे कंहिंसां वॾो आवाज़ कर उॾामी रहियो आहे उन जन्नत मथां मूं मुहम्मद ते सलाम वारा मूं जो जवाब ॾिनो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक तार या अली अल मुर्तज़ा ॿुधायो सुन्नियो जवाब ॾियो सुन्नियो जन्नत किथे आहे ॻाल्हायो पोइ तंहिं भुलिजी वेंदव मलाइक चवंदो जन्नत ॾहरो त केॾांहुं मुंहुं सुकंदव मुकीम ॻोठिया दौलतपुर या मोरे या गचेरे खुदा जा बांधड़ो सते आसमान खां मथां किथे आहे जन्नत ॾाढा ॻाल्हाए हाणे सते आसमान खां मथां जन्नत आहे उतां ई थो हज़रत जाफर तैयार सलाम वराए त मुस्तफ़ा ॿुधी जवाब थो ॾे शाहपुर जहाना दादू मोरे वारो तव्हां हितां सलाम पढ़ो था त मुस्तफ़ा ॿुधे थो या न ॿुधे थो ॾाढा ॻाल्हायो हथ मथे खणी चओ भला जेको चए त नथो ॿुधे तो बनूज़ बिला न पर ॿुधायो उनखे तव्हां छा चवंदव गुस्ताख़ रसूल उनखे छा चवंदव खुली चओ छा चवंदव ॿियो लक़ब कहिड़ो ॾींदव लहाबी टियों मशहूर लक़ब वहाबी मूछ पे उस्तरा पीठ पे बिस्तरा खलमा पढ़ो इनके करे बिहार लाउड स्पीकर ते जे तोखे दीन जो दर्द आहे जे तोखे मुहम्मदी इश्क आहे जे तोखे नबी जे सुन्नत जी सुञास आहे जे तोखे लजपाल हबीब जे दीन जी लज आहे त ॿियो छॾे ॾे अच त लाउड बि पढ़ूं या नबी सलाम अलैक या रसूल सलाम अलैक मुलो मरी पवंदो सलाम न पढ़ंदो छो उनजो अक़ीदो आहे त को नथो ॿुधे हुनजो अक़ीदो आहे त ॾाढा ॻाल्हि हुनजो अक़ीदो आहे त तुंहिंजो अक़ीदो छा आहे त ॾाढा चओ मुंहिंजो अक़ीदो त इहो आहे त तूं पढ़ण छा ज़ुबान मां कढण छा लफ़्ज़ निकिरण छा तुंहिंजे दिलि में अञा सोच थींदी आहे त सलाह पढ़ां त मुस्तफ़ा ॾिसे पियो महबूब ॾिसे पियो मुझे दिल बर हबीब ॾिसे पियो त मुंहिंजे उम्मतीअ तयारी कई आहे मूं ते सलात जी मुंहिंजे मथां सलाम पढ़ण जी मूंखे यादि करण जी पोइ बख़्त वारो उहो इंसान आहे जो उथंदे विहंदे पंहिंजे आका ते सलात सलाम पढ़ंदो रहे मुंहिंजे हबीब जा उम्मती हज़रत इमाम हुसैन सुहणी जी ॻाल्हि पे खयमि हज़रत इमाम हुसैन पाक जी विलादत थी शोबान में इमाम हसन अॻ में ॼाओ आहे मोहसिन टियों नंबर आहे वॾी भेण हज़रत ज़ैनब कंहिंखे मिली आहे हज़रत अब्दुल्लाह बिन जाफर हज़रत अब्दुल्लाह बिन
वॾो आवाज़ कर हज़रत अब्दुल्लाह बिन जाफ़र। ऐं ॿियो नंबर भेण कंहिंखे मिली आहे चुप थी वियो। इते बद मज़हबनि जे घर में टाकोड़ा पइजी विया। ज़ुल्म करे छॾियो मोलीअ। पर तकरीर कबी त कबी सिधी, जे न कबी त घर वेठा हूंदासीं। कबी ॻाल्हि साफ़ कबी बंदश पे त पवण ॾे मूंखे कसु कान्हे का। मूंखे तकरीर न हूंदी त कलम रब ॾिना लिखंदो रहंदुसि। जे कलम खसेवा त मुर्शिद कामिला ज़िक्र कंदो रहंदुसि। कस आहे ई कान, कस आहे ई कान, कस आहे ई कान। कसो ने खे जेको निधन को हुजे, जंहिंजो मोहम्मद वेठो आहे तंहिंखे कहिड़ी कस आहे। अल्लाह कंहिंखे मिली आहे हज़रत उम्मे कलसूम, हज़रत उमर खे। ॻाल्हाए कंहिंखे, वॾो आवाज़ कर। हज़रत उमर बिन ख़त्ताब, वाह वाह अमीर उमर तुंहिंजो सितारो, वाह वाह अमीर उमर तुंहिंजो। नबीअ जो सारो, अलीअ जो न्याणो, अलीअ जो। वॾो आवाज़ करे। पको थी सुन्नी गैरतमंद थी। हज़रत उमर कंहिंजो न्याणो आहे? हथ मथे खणी त कंहिंजो न्याणो आहे? हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो न्याणो आहे। ॿुधा त जंहिंजे घर में नबीअ जी न्याणी आहे उहो बि शान वारो आहे, पर जंहिंजे घर में नबीअ जे न्याणीअ जी न्याणी आहे उहो बि शान वारो आहे। अखियूं न ॿूट, अखियुनि ते हिजाब जा पर्दा न आण। अल्लाह ताला जो ख़ौफ़ रख। हक़ जे मज़हब जी प्रचार कर, सच जे मज़हब जी प्रचार कर, रब जे दीन जी प्रचार कर। अल्लाह ताला क़बूल फरमाए त बेड़ा पार थी वञनि। हज़रत इमाम हुसैन जा वाह 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 वाह। दाई आई सुहिणे हबीब जे ख़िदमत में, या रसूल अल्लाह मुबारक खणी आई हा। छा खणी आई आहे? तुंहिंजे घर में पुट ॼमंदो, पाड़े वारे खे ख़बर पोइ पवंदी। अॻु में ई ॾाढियूं मिठाईअ जी लप खायो त्यार वेठो हूंदियूं। हाणो खणी कूड़ ते कूड़, लाॾा छूं चऊं। कॾहिं कॾहिं मां ॾिसंदो आहे मदरसे जे घिटी खां लंघंदी आहे ॼञ, त घर में वेचारियूं मरण थियूं पयूं, तरह बि कन ते हथ राड़े पिया रड़। ए मुंहिंजा रब हिदायत ॾे। उलमा खां पुछो, ख़ुदा जे नाले कंहिं बि आलम खां पुछो, पंहिंजे ॻोठ जे ज़िले जे आलम खां पुछो।